राई के रंजूर टक्कर टोए टाकियो चढ़े लांचे लक लतीफ़ चे हली ॾां हुज़ूर रहजी वया रुञ में ससीअ जा सालूर साजन मेड़ियुसि सूर सुख न मेड़ियुसि सुपरी निहायत ई मतिलबु ख़ुशी त नथी थिए पर ॾुख थो थिए त साईं वेंदो हलियो पोइ साईंअ खे जनाब ख़ालिद मोहम्मद सूमरे साहिब जन खे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। जनाब ख़ालिद मोहम्मद सूमरे साहिब। मूंखे मोहतरम साईं इलाही वक़्त साहिब जन फरमायो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे गुफ़्तगू काग में मोहतरम रहीम वक़्त साहिब जन जे लाइ दुआ घुरायो उहो असां सभिनी जो मोहतरम हो, सभिनी जो वॾो हो, सभिनी जे लाइ क़ाबिल एहतराम हो। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश करियां थो त ॿ टे कुल पढ़ो त मरहूम रहीम वक़्त साहिब जे लाइ असां दुआ घुराऊं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अग़फ़िर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना सगीरना व कबीरना व ज़करिना व उन्साना। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फ़अहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। या अज़ीज़ या गफ़्फ़ार या वासिअल मग़फ़िरह अल्लाहुम्मा अग़फ़िरहु वरहमहु वजअल जन्नत मस्वाहु या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा अजअल क़ब्रहु रोज़तुम मिन रियादिल जन्नह। या अल्लाह पंहिंजे बाने जी मग़फ़िरत फ़रमा। या अल्लाह पंहिंजे बाने जे दराजात खे बुलंद फ़रमा। पंहिंजे बाने खे करवट करवट जन्नत नसीब फ़रमा। या अल्लाह हिन कचहरीअ में जेके तुंहिंजा बाना मौजूद आहिनि इन्हनि जा जेके भी मिट माइट अज़ीज़ क़रीब रिश्तेदार फ़ौत थी विया आहिनि या अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फ़रमा। या अल्लाह सभिनी जे दराजात खे बुलंद फ़रमा। या अल्लाह असांखे भी आमाल सालिहा जी तौफ़ीक़ अता फ़रमा। असां सभिनी खे कलमे जी ज़िंदगी ऐं कलमे ते मौत अता फ़रमा। ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान ते मौत अता फ़रमा। क़यामत जे ॾिहाड़े असां सभिनी खे पंहिंजे महबूब मदीने जे मीर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फ़रमा। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िहि सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व तआवनु अलल बिर्रि वत तक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
काबिल सद एहतराम मोहतरम इलाही बख्श साहब सुमरो ऐं सुमरा बिरादरी जा अगवाणो ऐं हिन इज्तिमा में मौजूद मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइरो ऐं बुजुर्गो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शिकारपुर जे दोस्तन जो मां शुक्रगुजार हाँ तो उन्हनि मूंखे हिन इज्तिमा में शिरकत की दावत ॾिनी। सुभाणे चूंकि डेरा इस्माइल खान में मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस है जेका हर साल थींदी है ऐं हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जन जो हुक्म हो तो मां अज शाम ताईं हर कीमत ते डेरा इस्माइल खान पहुंचा। मूंखे सुबुह निकिरणो हो पर मां सिर्फ़ अव्हां जे मुहब्बत जे करे तरसी पियुसि ऐं मौलाना जन खे मां अर्ज़ कयुमि त मां शायदि देर सां ईंदुसि। सिर्फ़ हाज़िरी लॻाइण मक़सूद हुई। शायदि सॼी रात सफ़र में गुज़रे। ही अज़ीम मेड़ा को ॾिसी मूंखे बेइंतहा ख़ुशी थी आहे। यकीनन मां मुसलमान भी आहियां, पाक मोहम्मद अमीर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती भी आहियां, हिन मुल्क जो रहवासी भी आहियां, सिंधी भी आहियां, सूमरो भी आहियां। इन्हनि सभिनी निस्बतुनि ते मूंखे फ़ख्रु आहे। मुझी भी दिल चे पई तो मां आखिर ताईं वेहां पर पंहिंजे शदीद मजबूरिन जे करे मां इंतज़ाम संभालींदड़ साथियुनि खे अर्ज़ कयुमि त मूंखे जेकॾहिं 2 मिंट ॾियो त मां हाज़िरी लॻाए अव्हां खां इजाज़त वठां। पर इंशाअल्लाह आइंदा जे लाइ जॾहिं भी सुमरा बिरादरी जे दोस्तनि जिते भी सॼो मां कोशिश कंदुसि त उन हर मेड़ में शरीक भी थियां ऐं आख़िर ताईं वेहां भी। बिरादरी जे माण्हुनि सां वेहण को ॾोह कोन्हे। क़ुरान जे ॿोली में मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि रिश्तेदारनि खे ज़विल क़ुर्बा चइबो आहे। अल्लाह सी फरमाए थो त ॿियनि जे मुक़ाबले में तव्हां जे मथां तव्हां जे मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि जो वधीक हक़ आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह साईं मूंखां पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि जी का ख़िदमत वठे थो त मां इन खे पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झंदुसि। हिकु कारकुन थी हिकु ख़ादिम थी अव्हां जी ख़िदमत कंदुसि। न का उहिदे जी तलब आहे, न को उहिदो खपे, न उहिदो क़बूल कंदुसि। बाक़ी हिकु कारकुन जी हैसियत में, हिकु ख़ादिम जी हैसियत में, हिकु भाव जी हैसियत में मुंहिंजी बिरादरी जेको भी हुकुम कंदी मां कोशिश कंदुसि त 20 आंगुरुनि जो ज़ोर इस्तेमाल करे उन मसइले खे हल कराइण जी कोशिश कयां। कम वॾनि खे करणु खपंदो हो ऐं असांजो वॾनि ते मुकम्मल एतमाद आहे। हाणे भी वॾनि खे अर्ज़ कयां थो त उहे कनि, पर जेकॾहिं उहे न कंदा त पोइ थोड़ी घणी ख़िदमत मां कंदुसि। मां सेनेट में चूंडियो हाँ। अल्लाह साईं जी महिरबानी सां बुज़ुर्गनि आलिमनि जमात जे साथियुनि जे दुआउनि सां अवां सभिनी जे दुआउनि सां हिकु ग़रीब माण्हू सेनेट में पहुचे मुमकिन ई कोन्हे। मुंहिंजे मुक़ाबले में जेको माण्हू बीठो उन 8 करोड़ ख़र्च क्या हारायई। 8 करोड़ मुमकिन हिकु वोट सेनेट में 20 लखनि खां वठी 1 करोड़ ताईं नीलाम थियो आहे। जेको जाते फाथो को 20 में को 25 में को 30 में। मूंखे बि चऊं त डॉक्टर साहब खटंदे हुई कोन, इन जे करे बहितर आहे त तूं हथ खण, जेके ॾोकड़ तूं चवें तोखे ॾियूं। मां तो हथ खणा त पोइ अदड़ी बेनज़ीर जे मुक़ाबले में खणा।
ॾोकड़ बि जाम मिलनि, हाँ सैनिटरी भी मिले पई। पर मुंहिंजो हिकिड़ो उसूल आहे त फार्म भरबो कोन, भरबो त हथ न खणबो। अॻे ई मौलवी बदनाम आहिनि, पुछंदा मुला खे पैसा मिलिया विकामजी वियो, इहो लानताणो मूंखे क़बूल कोन्हे। वक़्ताए थियूं ॻाल्हियूं, कम जूं ॻाल्हियूं मोहतरम रहीमदाद साहब जेके कयूं उहे क़ाबिल गौर आहिनि। मूंखे ख़ासो मज़ो आयो मोहतरम रहीमदाद साहब खे ॿुधी। पहिरियों अर्ज़ु तव्हांखे इहो कयां थो त जेसि ताईं नफ़रतूं ख़तमु न थींदियूं तेसि ताईं मुहबत पैदा कोन थींदी। अॼु खां पोइ जेकॾहिं तव्हांखे कमु करणो आहे, बिरादरी जी ख़िदमत करणी आहे, हिते खोड़ शिया बि हूंदा, सुन्नी बि हूंदा, देवबंदी बि हूंदा, बरेलवी बि हूंदा, कामरेड बि हूंदा, हर क़िस्म जा माण्हू हूंदा। हर को पंहिंजे अलाह सां वञी पाण जवाबु ॾींदो, पाण मुंहुं ॾींदो। अॼु कसम क़ुरान ते वाइदो कयो त हिक ॿिए खां नफ़रत न कंदासीं। मां सेनेट में पहुचण खां पोइ जंहिं ॾींहुं कसम खयों हलफ़ बरदारी जी तकरीब थी, मां सेनेट जे लाइब्रेरी में वियुमि त सिंधी अख़बार कान मिली। सेनेट जे सर्विसिस सेंटर में सिंधी अख़बार कान मिली। वॾनि वॾनि पॉलिटियुनि जा चङा भला सिंधी लीडर उते मौजूदु आहिनि, लेकिन कंहिं ज़रूरत महसूस कोन कई। मां सेनेट में जेका पहिरीं तकरीर कई उन में मां पहिरीं ॻाल्हि इहा कई आहे त मां सिंध जो नुमाइंदो आहियां। इस्लामाबाद जे अख़बारुनि में सिंध जूं ख़बरूं कोन्हनि। अॼु खां पोइ सेनेट जे सर्विसिस सेंटर में ऐं सेनेट लाइब्रेरी में सिंधी अख़बारूं अचणु घुर्जनि। मां अल्लाह ताला जो शुक्र अदा थो कयां। मां 12 तारीख़ ते कसम कयो आहे, 13 तारीख़ खां वठी सेनेट सर्विसिस सेंटर में सेनेट लाइब्रेरी में सिंधी अख़बारूं शुरू थी वयूं। नारा सभु इलाही वक़्त साहब जे लाइ हणिजो, मुंहिंजो सिर्फ़ु ॻाल्हियूं ॿुधो। इलाही वक़्त साहब मुंहिंजो बि मोहतरम आहे, मुंहिंजो वॾो आहे। मां सेनेट में जेके सिंधी ॻोठ ड्राथा था वञनि कराची में, उन ते आवाज़ बुलंद कयो। हिकिड़ी नस्ली तंज़ीम, नस्ल परस्त तंज़ीम, लिसानी तंज़ीम, टेररिस्ट तंज़ीम, दहशतगर्द तंज़ीम, बदमाशन जी तंज़ीम जेका असांजे क़दीम सिंधियुनि खे लड़ाए थी ज़ुल्म ऐं जबर जे बुनियादनि ते। मां सेनेट जे ऐवान में एहतिजाज कयो ऐं आवाज़ बुलंद कयो त उन्हनि खे रोकियो त असां तव्हांखे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं, असांखे इहो बदिलो न ॾियो। पर मूंखे अफ़सोस आहे जो सेनेट जे कंहिं बि सिंधी मेंबर मुंहिंजी ताईद कोन कई। मां 100 माण्हुनि में अकेलो बीठो। खोड़ सिंधी मौजूदु आहिनि, ॾुख ज़रूरु थींदो। सलीम सैफुल्ला साहब जेको सरकार जो ख़ासि माण्हू आहे, हाणे शायदि वापदा जो वज़ीर बि कनिस था। महांगाई ते जॾहिं बहस शुरू थियो त सलीम सैफुल्ला साहब चयो त महांगाई तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं डैम ठहंदा, पोइ ख़ुशहाली थींदी, पोइ ज़मीनूं आबाद थींदियूं। इत्तफ़ाक़ सां सलीम सैफुल्ला ख़ान खां पोइ मुंहिंजो वाइज़ो। मां चयो सलीम सैफुल्ला साहब शीश महलनि में वेही कारतूस न छोड़ियो। डैम में पाणी काॾों आणींदव? सिंध में पाणीअ जी खोट आहे। पाणीअ जे खोट जे करे सिंध जी लखे एकड़ ज़मीन बर्बाद थी वई आहे। हुन हमरा चोसीं कोटड़ी डाउन स्ट्रीम में लखे मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाए थो थिए। मां चयो मां सॼी ज़िंदगी सफ़र में गुज़ारी आहे। कोटड़ी खां हेठि 2 दफ़ा या 3 दफ़ा मां ज़िंदगी में पाणी ॾिठो आहे, न त कोटड़ी खां हेठि मूंखे पाणी नज़र न आहे आयो, वारी नज़र आई आहे। सलीम साहब तूं हल त मां तोखे कोटड़ी डाउन स्ट्रीम जो पाणी ॾेखारियां। ऐं मां चयुमि त पाकिस्तान रुगो पंजाब जो नालो न आहे, 4 सूबनि जे विफ़ाक़ जो नालो आहे। जॾहिं 3 सूबा रिजेक्ट करे चुका आहिनि कालाबाग डैम खे, त पोइ तव्हां इस्तार छो था कयो? यादि रखो, कंहिं बि क़ीमत ते कालाबाग डैम ठहण कोन ॾींदासीं। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त कंहिं बि सिंधी मेंबर मुंहिंजी ताईद कोन कई। मां अकेलो बीठो। पर मूंखे का बि शर्मिंदगी कान्हे। मां सम्झां थो त अल्लाह जी मदद मां सां गॾु आहे। मां सम्झां थो त सॼी सिंध मां सां गॾु आहे। मां सम्झां थो तव्हां सभिनी जूं दुआऊं मां सां गॾु आहिनि। मां वाइदो थो कयां तव्हां सां बि, सिंध वारनि सां बि, सिंध धरती सां बि, सिंध जे रहवासियुनि सां बि ऐं पंहिंजे रब सां बि त इंशाअल्लाह पाकिस्तान जे ऐवान बाला में मां ज़ालिमनि जो नक में दम कंदुसि।
और पहिरियों सिंधी मौलवी हाँ जो मां सेनेट में आयो बाक़ी इहो एज़ाज़ हासिल आहे तव्हांखे बि तो मां सूमरो हाँ पाकिस्तान ठहण खां अॻु में जी ख़बर मूंखे कोन्हे पाकिस्तान ठहण खां पोइ को बि सिंधी मौलवी न MPA थियो आहे न MNA थियो आहे न सेनेटर थियो आहे मां पहिरियों सिंधी मौलवी आहियां ऐं सूमरो बि आहियां ऐं मां पहिरियों सिंधी मौलवी आहियां जंहिं 5 साल बराबरि बर्तानिया वारनि खे अल्लाह जो क़ुर ॿुधायो आहे यूरोप जे कुंड कुर्छ में मां हर साल 40 वाइज़ कया आहिनि 5 साल बराबरि 2 सालनि खां पाबंदी आहे बर्तानिया मूं ते पाबंदी हई आहे त तूं न अच छो त तोखां बर्तानिया खे शदीद ख़तरो आहे बाक़ी खिल आई त शुक्र थियो कंहिं कोन डिॼनि था हा अब्दुल गफूर साहब वरी चए थो सूमरे कोन डिॼनि मुंहिंजी चङी ॻाल्हि आहे यार मुंहिंजा मोहतरम दोस्तो मां हाणे सेनेट में पहुचण खां पोइ कुझु सरकारी मेंबरनि सां मिलियुमि ऐं कुझु गैर सरकारी मेंबरनि सां अपोजिशन वारनि सां सिंधियुनि सां मिलियुमि उन्हनि खे चयुमि त मां तव्हांजी दावत करणु थो चाहियां सिंधी मेंबर जेके बि MNA सेनेटर्स वज़ीर मुशीर हड़ई सरकारी तोड़ी गैर सरकारी चऊं त तूं छो थो दावत करणु चाहें मां चयो इन जे करे त मां तव्हांखे अर्ज़ु कयां त पार्टी पंहिंजी जॻह ते मज़हब पंहिंजी जॻह ते फ़िरक़ो पंहिंजी जॻह ते मां तव्हांखे सिर्फ़ु इहो अर्ज़ु करणु थो चाहियां त गॾिजी करे कुझु सिंध वारनि जे लाइ कयूं ऐं इंशाअल्लाह 2-3 महीननि जे अंदरि आला सतही इजलास मां इस्लामाबाद में सभिनी खे दावत ॾेई घुराईंदुसि ऐं उन खां पोइ सिंधी ऑफिसर जेके रहनि था इस्लामाबाद में उन्हनि खे बि गॾु करण जी कोशिशि कयां थो जेके 19, 20, 21, 22 ग्रेड जा ऑफिसर आहिनि त तव्हां बि कुझु न कुझु सिंध जे लाइ कयो ऐं मूंखे उते ख़बर पई त साईं हिते जेके विफ़ाक़ में नौकरियूं मिलनि थियूं ख़ासि तौर ते इस्लामाबाद में फेडरल खातनि में पंजाब जा माण्हू कूड़ा डोमिसाइल ठहाए था अचनि सिंध मां ऐं सिंध जे बहराड़ीअ जे कोटा ते उहे चूंडजी था अचनि भर्ती था थियनि मां उते ज़िम्मेदारनि सां ॻाल्हायो मां चयो अॻु में जीअं कयुव तीअं कयुव मुंहिंजे कसम खणण खां पोइ जेकॾहिं इस्लामाबाद में कंहिं बि विफ़ाक़ी खाते में को कूड़ो डोमिसाइल वारो आयो ऐं उनखे नौकिरी मिली त तव्हांजी रत में रान थींदी इंशाअल्लाह ऐं मां भरपूर नमूने चवां थो सिंध जे नौजवाननि खे पंहिंजे बिरादरी जे नौजवाननि खे त विफ़ाक़ी खातनि में जेका बि एडवर्टाइज़मेंट अचे थी तव्हां जेकॾहिं क्वालिफाई कयो था त भरपूर दरख़्वास्तूं मोकिलियो इस्लामाबाद में जेके बि नौकरियूं आहिनि इंशाअल्लाह उन सिलसिले में 20 आङुरुनि जो ज़ोर इस्तेमालु करे पंहिंजनि दोस्तनि खे उते लॻाईंदासीं सूमरा बिरादरी काफ़ी वक़्त खां वठी इज्तिमा बि कंदी आहे कचहरियूं बि थींदियूं आहिनि कॉन्फ्रेंसूं बि थींदियूं आहिनि लेकिन खड़तेल कोन थो निकिरे ज़िलई बुनियादनि ते माण्हू चूंडियो जेके ख़िदमत कनि जिन जी लालच न हुजे सब खां अव्वल मां पेशकश थो कयां लाड़काणे ज़िले जे लाइ बिना लालच बिना उहिदे बिना लोभ जे लाड़काणे ज़िले जे अंदरि रहण वारा सूमरा उन्हनि खे जेकॾहिं को बि कमु पए त मां पंहिंजे भाउ इक़बाल अहमद जो नालो थो ॾियां जेको UC 6 लाड़काणे जो नाज़िम आहे को बि सूमरो गोॾ ॿधल कपिड़ा फाटल छिकल जुतीअ में अचे इंशाअल्लाह उनजी मुकम्मल मदद थींदी हाणे ॿियनि ज़िलनि जे लाइ इलाही वक़्तु साहब पाण ऐलान करे लाड़काणे ज़िले में जेकॾहिं को ऑफिसर को भोतार को चङो मुड़ुस को ॾाढो मुड़ुस को सरकारी चमचो मुंहिंजे बिरादरी जे कंहिं बि साथीअ ते तशद्दुद कंदो ज़ुल्म कंदो ज़्यादती कंदो ॾाढाई कंदो इंशाअल्लाह उनखे सबक़ सेखारींदासीं मां जेकॾहिं भांडे कुबे वारनि दोस्तनि जे लाइ कयो आहे त मां उन्हनि ते एहसान न कयो आहे पंहिंजो फर्ज़ पूरो कयो अथमि ऐं इहो बि ॿुधायां थो त ज़िम्मेदारनि खे इंशाअल्लाह इबरतनाक सज़ा मिलंदी हिक त नफ़रतूं ख़तमु कयो मुहबतूं पैदा कयो हिक ॿिए खे गारियूं न ॾियो हिक ॿिए खे ज़लील न कयो हिक ॿिए जी गिला न कयो हिक ॿिए जा पेर न कढो ज़ाहिर में चमचा पर गारियुनि जी रीह या मुनाफ़क़त ॻाल्हि कबी सिधी महिरबानी कयो इत्तिहाद इत्तिफ़ाक़ जो मुज़ाहिरो कयो
मां हिक भाव जी हैसियत में, हिक ख़ादिम जी हैसियत में तव्हां सां गॾु हां। जाते हुकुम कंदो तव्हां सां गॾु हलंदुसि इंशाअल्लाह। वॾा बि पंहिंजूं ज़िमेदारियूं महसूस कनि। अगरि के वॾनि खां शिकायतूं कनि थियूं त वॾनि खे सोचणु घुरिजे ऐं उन्हनि शिकायतुनि जो इज़ालो करणु घुरिजे। कंहिं चयो त वॾा छो अचनि, नंढा वञनि, उन बि ठीकु चयो, पर जेकॾहिं वॾा अचनि त पोइ छा थी पियो? ख़ुशीअ में न अचनि, भला ॾुख में त अचनि। कंहिंसां को ज़ुल्म थिए, कंहिंसां को जबर थिए, कंहिंसां को ॾाढ थिए, उते त अचनि। इहो फर्ज़ावरनि जो त पहुचनि, फर्ज़ावरनि जो त पहुचनि। मां हाणे अॼु जे हिन इज्तिमा खां पोइ हिते वेठे वेठे इरादो कयो अथमि त मां सॼी सिंध जे सूमरनि आफ़ीसरनि खे गॾु करण जी कोशिशि कंदुसि। अॼु जे हिन इज्तिमा खे ॾिसी मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो आहे जेके बि वॾनि वॾनि पोस्टुनि ते सूमरा आफ़ीसरनि खे गॾु करण जी कोशिशि कंदुसि। हिकु हमराह चयो, उहो बि लाड़काणे जो, त चवां पियो त जेकर क़ुर खयूं अचां न खणी आयुसि, मां मथे ते रखंदोमान, तूं ॻणती न करे इंशाअल्लाह। ऐं उन्हनि खे अर्ज़ु कबो, उन्हनि खे मिंथ कबी, उन्हनि खे मेड़ कबी त महिरबानी करे भाइरनि जी ख़िदमत कयो। जाइज़ मदद करणु इहो असांजो फ़र्ज़ु आहे। मुंहिंजी इज़त तव्हांजे करे आहे। मां उते रड़ियूं थो कयां, तव्हांजे करे थो कयां। मां सम्झां थो त मां उते अव्हांजे जज़्बनि जी तर्जुमानी ऐं रड़ियूं अजायूं कोन्हनि। जेकर तव्हां गॾिजी करे रड़ कंदव त इनक़िलाब अची वेंदो। हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, हीअ फूक थधी हीर खां ओथर खां तिखी आहे। वहमन जे मुक़ामनि में सुती पई आहे मगर जे, वहमन जे मुक़ामनि में सुती पई आहे मगर जे, हीअ क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आहे। ज़ालिम भाड़िया थींदा आहिनि, ज़ालिम भाड़िया थींदा आहिनि। न डिजो इन्हनि खां। मुड़ुस माण्हू थी मैदान ते निकिरी अचो। अगरि को बदमाशी करे त अहिड़ो सबक़ सेखारियोसि त उनजा 7 नस्ल बि यादि कनि। मज़लूम सां विढ़णु गुनाह आहे, ज़ालिम सां विढ़णु इबादत आहे। ज़ालिम जी मदद करणु मज़लूम जे ज़ख़्मनि ते लूण तुरकण जे मुतरादिफ़ आहे। इस्लाम रुगो ख़त्मन दुरूदनि जो नालो कोन्हे, इस्लाम रुगो दुआ सगे जो नालो कोन्हे, इस्लाम रुगो तस्बीह सोरण जो नालो कोन्हे, इस्लाम रुगो निमाज़ रोज़े जो नालो कोन्हे। पूरी ज़िमेदारी सां ॻाल्हायां थो। इस्लाम 5 शयुनि जो नालो आहे। अल्लाह जी इबादत, अल्लाह जे रसूल जी इताअत, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत ऐं बिना फ़र्क़ जे इंसान ज़ात जी ख़िदमत, जो इस्लाम आहे। मुड़ुस माण्हू थी निकिरी अचो, हिम्मत कयो। असां ज़ालिम न आहियूं, मज़लूम आहियूं ऐं अल्लाह जी मदद असां सां गॾु थींदी, बशर्ते कि असां पाण हिक ॿिए सां मुनाफ़क़त न कयूं। या वॾी बीमारी आहे असां हसद, साड़, न सहण। हिनखे इज़त छो थी मिले, मूंखे मिले न मिले हिन जो पटको रहे। या वॾी बीमारी आहे असां सची ॻाल्हि कयां थो, या वॾी बीमारी आहे। मुड़ुस माण्हू थियो, मुत्तहिद थियो, गॾिजो, इत्तिहाद जो मुज़ाहिरो कयो। ज़ालिमनि जे अखियुनि में अखियूं विझी करे ॻाल्हायो। ये उठ जा पुट न आहिनि। असां जेकॾहिं गॾिजी करे निकिरंदासीं त घणो कुझु करे सघूं था। असांखे नुक़सानु पंहिंजनि जे करे थिए थो, पंहिंजनि जे करे थिए थो। माफ़ कजो, पंहिंजनि जे करे थिए थो। को वक़्तु अचण ते अलाए काॾे हलिया था वञनि। मां पक सुञाता पंहिंजा हा हो धारियनि सां गॾु धाड़े में ते वाट ॾसाऊं वेरनि खे भई वांझी अड़नि जे पाड़े में। गैर त आख़िर गैर ई रहंदो, गैरत नाहे काई मयार जा ॻाल्हि थी मारे साथी मारे पंहिंजे देश जे यारनि जी। कम त पंहिंजनि लाइ थियो आहे। गॾिजो, मुत्तहिद थियो, नंढा वॾा सभु गॾिजनि, हिते सभु भाई रहूं। ये रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो त अरबी, अजमी, कारो, गोरो सभु बराबरि आहिनि। इस्लाम में बराबरी आहे। को अमीर आहे, को ग़रीब आहे, को काथों जो आहे, को काथों जो आहे। अगर बिरादरी जे बुनियादनि ते बिरादरी जी ख़िदमत करणु चाहियो था त पोइ ख़िदमत जो जज़्बो पाण में पैदार कयो।
मुझा मोहतरम दोस्तों, यकीनन जेकॾहिं असांजा समझदार दोस्त, पढ़ियल कढ़ियल दोस्त, ज़हीन दोस्त, असां वटि खोड़ आहिनि, सम्झ वारा दोस्त गॾिजी वेही करे कुझु सोचींदा, के मशवरा कंदा, के सलाहूं कंदा, त को न को लाइन ऑफ एक्शन तयारु करे सघिजे थो। ऐं असांजो हे इतिहाद कंहिंजे ख़िलाफ़ कोन्हे। असां त सिर्फ़ु जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ ऐं पंहिंजे ग़रीब, मज़लूम, ॾुतड़ियल, मजबूर भाइरनि जे मदद करण जे लाइ हे रड़ियूं करे रहिया आहियूं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, हिन वक़्तु ज़रूरत आहे त असां हक़ीक़तुनि खे तस्लीम कयूं। रुगो तक़रीरनि सां बि कमु कोन थींदो, अमली तौर ते सुरंदीअ वारा दोस्त सूमरा बिरादरी में काफ़ी आहिनि, ऐं उहे बि ग़रीबनि ऐं मिस्कीननि जे हवाले सां कुझु कोशिश कनि। जेके सूमरा बिरादरी जा ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि जी माली मदद बि थियणु खपे, माली मदद बि थियणु खपे। जेकॾहिं असांजा आसूदा माण्हू पंहिंजे बिरादरीअ जा पंहिंजे तरफ़ां ऐलान कनि त असां हर ईद ते पंहिंजे बिरादरीअ जे ग़रीब भाइरनि खे 10 ॼणनि खे ईद जा जोड़ा वठी ॾींदासीं। हर साल असां 10 ग़रीब बिरादरीअ जे औरतुनि खे सिलाई मशीनूं ॾींदासीं। अहिड़ी तरह सां 10 बीमारनि जो असां इलाज कराईंदासीं। जेकॾहिं आसूदा दोस्त असांजा अहिड़े क़िस्म जो ऐलान कनि त काफ़ी माण्हुनि जी माली सहायता थी सघे थी। ऐं सभ खां अवल मां इहो ऐलान थो कयां, हर ईद ते 10 बिरादरी जे ग़रीबनि खे मां ईद जा जोड़ा बि ॾींदुसि। हाणे मां सेनेटर थियो आहियां, मूंखे कुझु न कुझु पघार मिलंदी। ऐं इंशा अल्लाह हर साल पंहिंजे बिरादरीअ जे 10 ग़रीब औरतुनि खे सिलाई मशीनियूं बि ॾींदुसि। हर साल पंहिंजे बिरादरी जे 10 ग़रीबनि जो इलाज बि कराईंदुसि। इहो मां पंहिंजे तरफ़ां इब्तिदा थो कयां, इन उमेद सां त अलाह कंदो त ॿिया बि कंदा। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, पछाड़ी में तव्हांखे अर्ज़ कयां थो त तव्हां मूंखे दुआ कयो त अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां कुझु कमु करे सघां, बिरादरीअ जे लाइ, दोस्तनि जे लाइ, मिटनि जे लाइ, माइटनि जे लाइ, अज़ीज़नि जे लाइ, क़रीबनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, मज़लूमनि जे लाइ, मजबूरनि जे लाइ, सिंध जे लाइ, सिंध धरतीअ जे लाइ, सिंध वासियुनि जे लाइ। हिन लोईअ जी लॼ शल रहिजी अचे सूमरा, हिन लोईअ जी लॼ शल रहिजी अचे सूमरा, त मर ॿुधी ख़ुशि थियनि रेगिस्तानी राज, सा न खाए खाज, जा क़ैद कई तूं कोट में। वॾी महिरबानी। वाइदो थो कयां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जो असांजा इहे सभु चङा मुड़ुस पाण में गॾिजनि। ऐं पोइ जेकॾहिं ज़रूरत पए त भला तव्हां बि हलिजो। वॾी महिरबानी, अल्लाह थी तव्हांखे ख़ुशि रखे। मां इंतिहाई माज़रत खां आहियां जो मां आख़िर ताईं न वेही सघियुसि तव्हां सां गॾु, पर मुंहिंजी दिलि तव्हां सां गॾु हूंदी। इंशा अल्लाह गॾु रहंदासीं ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी मदद कंदो। जंहिं मुहबत सां वेठा हो, इन्ही मुहबत सां वेठा हुजो। इंशा अल्लाह वरी मुलाक़ातूं थींदियूं।